आवाज़ चेक करा कुछ ॻाल्हायो। अनु मानू कानू पानू इहो तव्हांजी रिकॉर्डिंग में हणंदसि। या क्लास 2 में बस जंहिंमहिल मूंखे मिली हुई बुक ही पिनी बुक्स मतलब ईअं लाइक स्टोर अच्छा असांजा त ईअं ॻाल्हाईंदा आहियूं ऐं ॿारनि सां त ईअं ॻाल्हाईंदी त ॿारनि खे न थी ईअं आदत पयल आहे जे नंढे हूंदे हुननि सां ॻाल्हाईंदी हुअसि पिनी मतिलबु नंढड़ी। हिते देखा हाणे ही मुंहिंजो आहे ओके ऐं जंहिंमहिल बि हिनखे खणंदा आहियां हम त रोअण शुरू थी वियो छड़ो मुंहिंजो आहे सिर्फ़ु मुंहिंजो आहे मूंखे मिलो आहे चलो त ही ॾेखारियो ही तव्हां 12 जेके आहिनि इन सभिनी जो कार्ड वग़ैरह रखियल आहिनि न। ही हमज़ा जी कार्ड्स आहिनि पर मूं मैचिंग करे रखी आहिनि। अच्छा ही कार्ड जेके हमज़ा जूं लेकिन सभु इन्हनि जूं ॿुधाईंदा नालो को मैक ताने लॻल आहे। ही हल्का सारा सभु ख़बर हूंदो मतिलबु हा ये ॿुधायो सभिनी खे ख़बर त हूंदो जिन खे ख़बर न आहे हुननि खे ॿुधाए छॾियो। हल खां पोइ पंहिंजो ही स्पाइडर आहे फोर थियो बैटमैन कैप्टन अमेरिका ऐं सभु पंहिंजी कार पंहिंजे पेरनि में रखियो वेठा आहिनि कंहिं महिल बि कार ते वेही करे भॼी सघनि था टुटी वेंदी जी। अस्सलाम वालेकुम कीअं तव्हां सभु उमेद कयां तव्हां सभु ठीकु हूंदा जी मां ॿुधाईंदो सभु बिल्कुलु ठीकु आहियां जी। त मुंहिंजा ॿार फाइनली आज़ादु थी विया पंहिंजे एग्ज़ाम मां येस्टरडे मुंहिंजो लास्ट पेपर हो जेको ख़तमु थी वियो। अॼु फ्राइडे आहे त मां पंहिंजो तव्हां सां ज़िक्र कयो ज़ैद जे बुक्स जो त मां ज़ैद खे चयो मां चयो त पहिरियों बुक्स थोरा ॾेखारे छॾ त हिन लाइ थोरो दरवाज़ो बंदि करे छॾियो आहे इन करे मूंखे थोरो रूम पहिरियों साफ़ु बि करे छॾियो कुझु एतिरा एग्ज़ाम में हिन जा पेपर एतिरा हुआ असां एतिरा कढिया आहिनि जो पंहिंजो रूम सिर्फ़ु पेपर लॻो पियो आहे। सो ख़ैर पहिरियों ज़ैद रूम साफ़ु कयो हाणे हलूं था ज़ैद जे रूम में ऐं ॾिसूं था ज़ैद जा बुक्स तव्हां खणी ॾिसो। ज़ैद रूम का बाहर निकली हो। वालेकुम सलाम। तो कैमरा का तो पहुड़ा नहीं वेरो कैमरा का थोड़ा परे थियो जी। ज़ैद किए ता ठीक है का सब किए हो जी सब ठीक है। ज़ैद बेचैन अपने बुक्स लेकर थोड़ी देर वेरो और तव्हांखे माइक थियण तक क्लियर आवाज़ अचे ठीकु आहे। चलो ज़ैद खे पहिरीं माइक थियण पोइ तव्हांखे पंहिंजी बुक्स वग़ैरह ॾेखारियां थी इनजे अंदरि नेवर गिव अप जे पुठियां जो ख़ज़ानो रखियलु आहे उन खां अलावा हिते सॼो रखियलु आहे। अच्छा पहिरियों तव्हांखे ॿुधायां थी ज़ैद 1 मिनट ठीकु आहे। ही ज़ैद जो बेड आहे ज़ैद हिते सुम्हंदो आहे तव्हां ॾिठो हूंदो मुंहिंजे लाइ वीलॉग वग़ैरह में ऐं उन खां अलावा ज़ैद चवां तव्हांखे ज़ैद जा टॉयस बि ॾेखारियां थी जेके नंढे हूंदे खां सां गॾु ॿ त हिते पिया आहिनि ॿिया मूं कुझु ॿाहिरि ईद ते कढी रखी छॾिया हुआ त ही सभु ज़ैद जा जेके टॉयस आहिनि उहे न कंहिंखे ॾींदो आहे पंहिंजो ऐं न ई पंहिंजो मतिलबु ख़राबु कोन्ह कंदो आहे पंहिंजा टॉयस वग़ैरह त हिन सभु पिया आहिनि। हीअ ज़ैद जो बेड आहे ऐं हीअ जेको आहे इफ़ यू कैन ड्रीम इट यू कैन डू इट सिर्फ़ु लिखियलु आहे हमज़ा ते को अमल कोन्ह कंदो आहे। हीअ हमज़ा जो बेड आहे ऐं हिते हमज़ा जा हालांकि इहे बि ज़ैद जूं शयूं आहिनि कुझु हमज़ा जूं आहिनि कुझु ज़ैद जूं आहिनि जी। ज़ैद हाणे तव्हां बुक्स ॾेखारे सघो था। ओके सभिनी खां पहिरीं मुंहिंजी बुक्स हिते आहिनि। ही सीरीज़ आहे पूरी छा आहे फेमस ऐं सभु 7 पार्ट्स आहिनि। ही कहिड़ी सीरीज़ आहे? हिकु नार्निया आहे क्रॉनिकल्स ऑफ नार्निया। हाणे हिकिड़ो बुक कढी ॾेखारे छॾियो बसि ही आहे बुक इन जा एतिरा पार्ट्स आहिनि। अच्छा ही त पाण जेकी मूवी बि ॾिठी हुई हिनजी जी असांजी मूवी बि ॾिठी हुई आई थिंक 1 या 2 पार्ट्स में असां ॾिठा आहिनि इन जी बुक आहे मूवी में ही वारो पार्ट कयो हो ही उन खां पोइ ही उन खां पोइ ही। अच्छा ऐं सेकंड जेके येलो वारी आहिनि येलो वारी लाइक ही 4 जेके आहिनि 1 सिखणी ॾेखार जेको 4 हिकु जहिड़ी त पोइ हिकिड़ी इन्हनि मां हिकिड़ी ही आहे इन जे अंदरि फैक्ट्स हूंदा आहिनि जेके अजीब लॻंदा आहिनि पर सची हूंदा आहिनि। हीअ जेको ईअं थी वियो त पढ़ी सघो था तव्हां सभु पढ़ंदसि मूंखे टाइम लॻंदो। अच्छा पंहिंजो एनिमल्स जे बारे में आहे न हुई फैक्ट्स आहिनि जेके मतिलबु फेक लॻंदा आहिनि पर असली हूंदा आहिनि। त तव्हां पढ़ी वञे हा सभु पढ़िया आहिनि मूं। हीअ वरी जेकी बुक आहे मतिलबु अलमैनिक कढाऊं ही वर्ल्ड वाइड जोग्राफी जे बारे में नेशनल जोग्राफी किड्स इन जे बारे में सॼी लाइक कूल दुनिया जे बारे में इनक्रेडिबल फोटोज़ ॾिसी सघो था। ज़ैद पर बुक्स एतिरियूं सुठियूं आहिनि मूंखे त तव्हां पढ़ो मुंहिंजो मूंखां पंहिंजे नॉवल पढ़ो टाइम कोन था ही बुक आहे 365 डेज़ विद द कुरान। हा ही इन जे अंदरि 7 प्रॉफिट्स जी स्टोरीज़ लिखी पई आहिनि वग़ैरह जी पंहिंजे नबी साईं इट इज़ द फादर ऑफ प्रॉफिट इब्राहिम अलैहिस्सलाम। हज़रत आदम खां वठी जेतिरा पंहिंजा पैगम्बर वग़ैरह गुज़रिया आहिनि उन सभिनि जे बारे में क़ुरान मां निकतल ज़िक्र आराम सां अहिड़ी शइ मथे रखो कि हेठि न रखिजो हाणे फाइनल किथे रखां ते रख छॾियो ठीकु आहे त सुठी आहे मथां अगरि ॿार पूरो क़ुरान न पढ़े न त इन्हनि में जेतिरा बि वाक़िया वग़ैरह आहिनि न उहे सभु हिन में लिखियल असां
ही पोइ ॾेखारींदा अञा हुते बि थोरी हू बि थोरी 2 बुक्स अञा मूंखे ॾेखारियां थो हा इनखे हू मेन आहिनि ये सब जेके स्टिकर था ॾिसे पानी मूंखे ॾाढो शौंक़ु आहे स्टिकर्स वग़ैरह ॾे सभु असां पहिरियों ही 2 बुक्स जेकी फेमस सीरीज़ आहिनि मूं वटि सिर्फ़ु 2 पार्ट्स आहिनि ही वारा छा आहे पार्ट 2 एंड 3 मूं वटि छा आहे फर्स्ट व लास्ट पार्ट कोन्हे फर्स्ट ऐं लास्ट को मूंखे विच वारा ॿ आहिनि हा ये कहिड़ी बुक्स आहिनि पिक्चर जे बारे में ही लाइक हॉरर मिस्ट्री थ्रिलर आहिनि मर्डर थींदा आहिनि त लाइक मतिलबु ॻोल्हणु पवंदो आहे मर्डर कीअं कयो आहे अच्छा ज़ेड खे नंढे हूंदे खां ई एतिरो वणंदो हो ऐं वीडियोस पंहिंजो कोशिशि कंदसि पंहिंजो कढां वीडियोस वग़ैरह ज़ेड जेॾा वेंदो ही ज़ेड सां गॾु वेंदो जॾहिं ही नंढो हो ही अकेलो हो हमज़ा अञा न थियो हो त मुंहिंजा पाकिस्तान जा जाम विज़िट लॻंदा हुआ त मुंहिंजी इलाही सारी वीडियोस में पिक्चर्स में ही आहे त ही ज़ेड जो हिकु तरह फर्स्ट फ्रेंड जो हुजे न ज़ेड जो ही हो पंहिंजे फ्रेंड खे पकड़े थोरो जी त ही ज़ेड जो फर्स्ट फ्रेंड इन करे ज़ेड खे संभाले रखियो आहे ऐं ही मूंखे यादि आहे पाकिस्तान में मूंखे शॉप जो नालो यादि कोन पियो अचे उते स्ट्रीट ते हुजे मैकडॉनल्ड हो सर न बाटा शॉप उन्हनि जी लाइन में हो हिकिड़ी लाइन में त मूंखे यादि कोन पियो अचे शॉप मूंखे यादि आहे मिनी मिनी नाइट ईअं कुझु हो न मिनी माइस ईअं कुझु नालो आहे हुन शॉप जो ख़ैर उते फिर 2200 जो हुयो ऐं जेको न टड़ पाई कई माण्हू मूंखे सुञाणंदा मां चयो ही पंहिंजो ज़मीन ते किरी पियो आहे हिन जे लाइ मां हिनखे 2200 जो ई वठी ॾिनो हुई कैप हुई कैप अलाए किथे तबाह थी वियो आहे त इहे मतिलबु इलाही पुराणा आहिनि उहो पाकिस्तान जो आहे तव्हां बुक्स ॾेखारियो ओके तो असां मथे खां स्टार्ट कयूं मथे ही आहे गिनीज़ वर्ल्ड रिकॉर्ड बुक 2018 वारा एवरी ईयर बुक्स ईंदी आहिनि जंहिंजे अंदरि ये वर्ल्ड रिकॉर्ड्स मतिलबु ईंदा आहिनि जीअं माइकल हूंदो हुन में ख़बर कोन्हे तव्हां पढ़ी कोन्हे न हिन करे तव्हांखे ख़बर कोन्हे न इलाही सही आहिनि 2018 में वरिती हुई बाबा तो इलाही टाइम थी वियो हुनखे ये बाबा 18 में वरिती हुई 18 19 ये कुछ मूं बिनो कुरान जा 30 से पारो आई थिंक मूं फर्स्ट हाफ ख़त्म हिफ्ज़ कयो तॾहिं मूंखे मिली हुई हा भई मुंहिंजो कुरान वग़ैरह पढ़ंदो हो ख़त्म कंदो हिफ्ज़ कंदो त हिन में हुजे कोन्हे माइकल हम तो असांजो पूरो तरह खून पी वियो आहे ॾिसां अची वियो माइकल जैक्सन डिसीज़ मर्डर म्यूजिशियन माइकल जैक्सन किंग गोलो आहे मूं गोलो के डायरेक्ट ते पहुची वियो जिते या से हिते ये मुंहिंजी स्केच बुक हुई पंहिंजी ज़रूरी कोन्हे ही बि नंढा बसि मूंखे वठी ॾिनी हुई बुक छा आहे 365 questions and answers इन जे अंदरि मतलब पूरी 1 ईयर जी बुक अगरि तव्हां पढ़ो मूं त हिकु वन टाइम में मूं वन टाइम में पढ़ी छॾी हुई हाणे जनवरी हाणे रिपीट मूं वन टाइम में पढ़ी हुई तो वन टाइम पढ़ी हुई हा सीरियस या तो ही मतलब फर्स्ट डे जो क्वेश्चन ऑफ व्हाट इज एयर मेड अप ऑफ वो उनजे बारे में लिखो पियो आहे तो ईअं करे एवरी डे तव्हां लाइक क्वेश्चन्स जो आंसर ईअं करे करे फेब्रुअरी शुरू थियो लूसी कहिड़ा बंदर आहे हिकिड़ी खां पोइ अप्रैल में अच्छा ॿारनि खे न अहिड़ियूं बुक्स वठी ॾियणु खपे अगरि ॿारनि खे इंट्रस्ट आहे त मुंहिंजे ज़िद खे इलाही इंट्रस्ट तव्हांजे हमज़ा अची वियो 16 अगस्त अच्छा ईअं अच्छा मंथ लिखियल एवरी ईयर जी आहे न 365 ॿारनि खे इंट्रस्ट आहे त ॿारनि खे वठी ॾियणु ही थोड़ी स्पेशल है ही थोड़ी पोइ था ॾेखारे पई ही त बुक ॾेखारे हेॾो ही यादि कोन्हे मूंखे मूं कॾहिं वठी ॾिनी हुई हाणे तव्हां पाकिस्तान वठी उर्दू जे अंदरि हा ई हाणे ई तनखे न पढ़णी अथव पोइ हिननि खे याऊं पढ़ी ॿुधाईंदी हुअसि मुंहिंजो ॿारनि खे पंहिंजो दीन जे बारे में इहे बि पिक्चर्स वग़ैरह लॻल आहिनि फ़रून जो किसो लिखियो पियो आहे हज़रत शुएब ही पंहिंजे जेके पंहिंजो पैगम्बर वग़ैरह हुनजे बारे में आहे त जॾहिं नंढा हुआ ई ॿई ॿार मुंहिंजा तव्हां राति जो सुम्हण खां पहिरीं हिकिड़ी हुननि खे स्टोरी ॿुधाईंदी हुअसि ईअं ऐं पोइ हुननि खां पुछंदी त हाणे मूंखे पंहिंजो क्वेश्चन आंसर ॿुधायो तव्हां गौर सां ॿुधी कोन ॿुधी ॿुधाईंदा हुआ हाणे ही आहे अवर बेबीज़ फर्स्ट डे मुंहिंजी फर्स्ट डे ये तव्हां वटि पई आहे डॉक्यूमेंट थियो पियो आहे ज़रिया पोइ पहिरीं अपने बुक्स ॾेखारियो या आराम सां ॾेखारियो इन करे जो स्पेशल आहे गिफ्ट हिते तरफ़ एंड में ॾेखारींदासीं सभिनि रूम जे एंड में ई हाणे ही हैरी पॉटर तव्हां सभिनि खे त ख़बर हूंदो केरु आहे फेमस आहे सभु पार्ट्स पिया आहिनि जा ही त रिलीज़ ई कोन थी हुई मूवी स्पेशल रिहर्सल एडिशन स्क्रिप्ट पई आहे मूं वटि अच्छा त इहो इन ते पार्ट कोन ठहियो आहे न बाक़ी ही सभु इन ते ठहियल आहे हैरी पॉटर में थियो सोरो शुरू जा कुझु पार्ट सुठा पोइ त बेकार थी वियो इन जे पुठियां बुक्स आहिनि पई तो आहिनि बुक्स पई मुंहिंजे पुठियां अच्छा उर्दू में पयूं आहिनि हा उर्दू बुक्स ज़रूरी कोन आहिनि हा उर्दू ज़रूरु न करो हिननि खे पढ़नि कोन था ऐं हुननि खे पढ़ी ॿुधाईंदी हाणे ही मांगा आहे हिकिड़ो लाइक फेमस एनिमे डीमन स्लेयर हुनजा लाइक ऐं इहो ज़ैद मूंखे इन जा इन ते कॉमिक आहे ही कॉमिक वग़ैरह वधीक पढ़ंदो आहे इन जा सभु पार्ट्स ज़ैद वटि आहिनि ऐं उन खां अलावा ही मूंखे हिननि ॿारनि ज़ैद मूंखे कार्टून बि ॾेखारियो आहे जैपनीज़ कार्टून आहे मुंहिंजो हिकिड़ो ॿार कोरियन आहे हिकिड़ो जैपनीज़ आहे ज़ैद मूंखे पूरो कार्टून बि ॾेखारियो आहे उन खां अलावा आऊं ही सॼी इन जी मूवी रिलीज़ थी हुई
असीं मूवी ॾिसंदासीं वन पार्ट असां पुर्तगाल में ॾिठो हो ऐं सेकंड मूवी पंहिंजो कुवैत में ॾिठो त हीअ ज़द पंहिंजो हलक जॻह पुठियां केतिरा पुठियां इलाही आहिनि अञा पुठियां बुक्स असां सभिनी खे देखणा थो ख़बर ही सिर्फ़ मेन आहिनि न जेके पुठियां आहिनि ॾिसो बुक्स अच्छा इहे सभु आहिनि न हाँ सेम ई आहिनि पुठियां आहिनि इन जे जेतिरा पार्ट्स केतिरा अथसि टोटल 22 23 22 23 हिते 22 23 इलाही आहिनि त सभु इन 23 और मूंखे यादि अची 23 आहिनि अच्छा मतिलबु हीअ पूरो जेकी जॻहनि ते इहे रखियल हाणे 17 आहे इहे मूं रखिया आहिनि 15 थी वियो ऐं जेके हमज़ा कब्ज़ो करे रखियो त उहे बि ॾेखारे छॾियो हुन पासे हाँ हाणे हीअ मुंहिंजा आहिनि सभु छा आहे हमज़ा पंहिंजो कब्ज़ो करे रखियो आहे बुक्स एंड डायरी ऑफ पिकेट अने उनजा कुझु पार्ट्स कढां थो जी ही फर्स्ट पार्ट थी वियो हा हीअ बि ॾाढो सुठो आहे इन जा बस पार्ट्स पहनी इन जो त मूवीज़ ॾिठियूं आहिनि ॾाढी मज़ेदार हाणे ही फर्स्ट पार्ट आहे इन जे अंदरि जी लाइफ ॾेखारींदा छा आहे मतिलबु आइडिया थी वेंदो आहे कीअं आहे जी लाइफ इन पार्ट में तो सेकंड में हाँ जी ब्रदर जे बारे में आहे ही स्टोर बस ये मूवी ॾाढी स्टोरी आहे का असां जी पूरी जो मूवीज़ ॾिठियूं हुयूं केतिरा पार्ट मूवी जा 3 हुआ ओरिजिनल उनका पोइ वरी 1 रीमेक आयो 3 हुआ एॾी बहितरीन पंहिंजो इहा मूवी हुई अगरि तव्हां न ॾिठी आहे न ॿारनि सां गॾु ॾिसो ॿारनि खे ॾेखारिजो ॾाढी सुठी आहे मतिलबु हिकिड़ो मजबूर नंढो भाउ उनखे वॾो भागरो तपाए थो हिन तरह जी आहे असां वटि उल्टो आहे असां वटि बदमाश हमज़ा आहे हीअ मुंहिंजो मज़लूम पुटु आहे जी मूंखे तो हाणे मतिलबु टॉयस पिया आहिनि वारा हिकिड़ो ही पियो आहे हा बस जो बुक्स पूरा थिया तव्हांखे टॉयस ॾेखारणु चाहे पियो जी ही थियो हिकु हा हाणे ठुठो पियो आहे ये हमज़ा ही कयो हूंदो चाहे हमारा चाहे छोड़ जो ये हथोड़ो हथोड़ जो ये ना साउंड निकरंदो आहे जो ॿारनि खे इंतज़ार कुटियो बि इलाही आहे अच्छा मां हिननि खे जोड़े जोड़े ॾिनो तव्हां ॾिसो हिननि खे कटे केतिरा लॻल इलाही पुराणो केतिरो पुराणो हूंदो सती क्लास 2 में हुआ सर क्लास 2 में हुआ हीअ किथे क्लास 2 में हाणे 9 में वञा हाणे मतलब 9th में अची वियो आहे तो ही मतिलबु हमज़ा जो आहे पर हाणे मतिलबु हा इहो हमज़ा जो आहे शील्ड आहे इनखे तव्हां हिते लॻाए सघो था उन खां पोइ थी वियो इहो हमज़ा जो जिन पाण सां गॾु रखियो आहे बाक़ी हिन ते हमज़ा कब्ज़ो कयो आहे ऐं हीअ ॿिन्हिनि भाइरनि जो आहे हिन में कुझु थिए थो हा हा हिन बटन खे क्लिक कंदा अच्छा मूंखे आवाज़ अचे ओके ऐं हिन इहो पायो कॾहिं करे जलाली थी वञे पाण खे कुटींदी आहियां त हीअ बि मुंहिंजा पेपरनि जे सवालनि जी कुटक कढी सघां थी आराम सां थी वियो ई हिते ई हमज़ा जी कीज़ इन स्क्विड गेम जी अगरि टच कोन थो कयां इन करे हिकु राउंड शुरू थी वेंदो ई हा पर इन जो सोड हाफ में तोड़े जो वॉल तोड़े अचे पियो हमज़ा ने हिनजी ॿी ॻाल्हि बि तव्हां खे ॿुधायां अचो हाणे सभु मुंहिंजा आहिनि इलाही नंढा हुआ असां सभु मूंखे गिफ्ट मिला मथे वारा इहे सभु ही कार्ड हमज़ा जी आहिनि अच्छा केतिरा जो तव्हांखे हीअ ॾिनो हो मूंखे यादि कोन्हे मूंखे बि यादि कोन्हे हमज़ा ने पिता कोन्हे आई थिंक 3 सालनि जो हो त हीअ ॾाढो मसला सदोरो हूंदो त हीअ जेके शयूं आहिनि मां कुझु शयूं जेके हीअ स्पेशली जेके ॿुधायां थो पोइ अच्छा जेके नंढी नंढी शयूं आहिनि न हीअ मुंहिंजे हस्बैंड जेके न अमेरिका मां वठी आया हुआ जॾहिं अमेरिका वग़ैरह वेंदा हुआ त उतां वठी आया हिकिड़ो न ॾेखारे थो ॿुध सेटिंग ग़लति त हुन माया आंटी कई आहे पंहिंजो मुंहिंजो हस्बैंड ही ऐं आई थिंक ही हो ही ॿई गॾु वठी आया हुआ जॾहिं वन टाइम विया हुआ त ॿई गॾु वठी आया हुआ त असां ज़ैद खे ही ॾिनो त ज़ैद ॾिठो एॾो ख़ुशि कोन्ह थियो हुनखे एॾो ख़ासि कोन्ह वणियो पर थैंक यू मम्मा पर मां पंहिंजे हस्बैंड खे चयो मूंखे लॻे थो ज़ैद कहिड़ो मज़ो न आयो ई न वणियो अथसि त पोइ राति जो जॾहिं सभु गेस्ट विया तव्हांजी बर्थडे ख़तमु थी पोइ असांजी ज़ैद खे ही कढी ॾिनो हिन ते जेको ज़ैद ख़ुशि थियो इन जी हिन में पंहिंजो कुझु लॻल छा लॻल हूंदो हो जो निकिरंदो हुयो वेब्स हा पर कहिड़ा में हुए मूंखे यादि कोन्हे इलाही टाइम थी वियो आहे शिफ्टिंग में गुम थी विया हूंदा होल वग़ैरह ठहियल अथसि न त हिनखे प्रेस ते बटन अथसि प्रेस कंदासीं न त परे परे ताईं वञी लिपस्टिक लॻल हूंदी परे वञी किरंदी हुयूं त ॾाढो ख़ुशि थींदो हो त हीअ तक़रीबन जेके न सेटिंग में लॻी वियो आहे मुंहिंजी जेकी मेड आहे सेटिंग चेंज करे हमेशा ख़राब कंदी आहे सेटिंग जो ही पंहिंजो पूरा करेक्टर रखियल आहिनि जे मार्वल जा रखियल आहिनि मुंहिंजा फेवरेट पंहिंजो ही आहिनि मिकी माउस जा हिकु तरफ़ मिकी माउस जा रखियल आहिनि हिकिड़ो जो फेवरेट हिकिड़ी मूवी आहे बिग हीरो 6 जेकी मुंहिंजी ॾाढी ॾिठी ही सभु हुन जा करेक्टर रखियल आहिनि हिते हिनखे रखो मिकी माउस जा हेठि मार्वल जा ई आहिनि हा हेठि ओल्ड मार्वल आहे न्यू वारा ही आहिनि न्यू मार्वल आहे ओल्ड मार्वल आहे त जेकी पंहिंजो ये मार्वल जेके आहिनि डीसी तो कोन वणंदो आहे सुठो आहे मूंखे वणंदो आहे बाबा वठी कोन ईंदा आहिनि बसि चलो हुनखे मुंहिंजे बाबा वठी कोन ईंदा हा ही आहे हिकिड़ो डीसी जो बैटमैन पियो आहे हिते सो बाक़ी जेके तक़रीबन जेके
इसे करो थियो सो जदी ॾेखारियो था पंहिंजो ही जब जो कार्स पर खेलन ना मेन हियर जदा सेटिंग पूरो जो ये सेटिंग में लगी हुई है थी वही पूरी ये अंदर थी चल थी वही सेटिंग पूरी जी पीरी हुई अच्छा जी चल मां ॾेखारियां थी ऐं बिग हीरो 6 जो इहा मूवी ॾाढी सुठी आहे अगरि तव्हां न ॾिठी त ज़रूरु पंहिंजे ॿारनि सां गॾु ॾिसजो ॾाढी बहितरीनु मूवी आहे इन ज़रूरु ही खोले न खोले ना अल्लाह माफ अच्छा हिन में छई हमज़ा खे ॾिसो त तव्हांखे खोले ॾेखारींदो ये हमज़ा जो है अच्छा त ही पंहिंजो सभिनी खां फेवरेट मुंहिंजा ही आहे पंहिंजो मिकी जो पूरो पोहेटी ये मुझे 2015 में मिलो ही ऐं पंहिंजो बुक्स रखण लाइ या पंहिंजो स्टडी सां रिलेटेड कोई शेयर रखण लाइ मुंहिंजे ज़िंदगी के और इनमें 2 सेट मिक्स छा पे हैं इनमें 2 सेट्स अच्छा चलो जी तव्हांखे ज़रूरु पंहिंजी बुक्स वग़ैरह ॾेखारे छॾियूं त पंहिंजो उमेद थी कि तव्हांखे सुठियूं लॻियूं हूंदियूं तव्हां बि ॿुधाइजो तव्हांखे कीअं लॻियूं सही आहे ज़रूरु महिरबानी ज़रूरु थैंक यू तव्हां असांखे थोरो टाइम ॾिनो कुझु रहिजी त कोन जो तव्हां असांखे ॿुधाइणु चाहियो था तव्हां असांखां पुछणु चाहियो था नो न बसि ठीकु आहे चलो तव्हां सभिनि खे लाफ़िज़ करे छॾियो लाफिस ते जो मूं तव्हांखे पंहिंजो जे हिते सां बाद में तव्हांखे रूम जो टूर ॾेई छॾियो मूं तव्हांखे ॾेखारे छॾियो हमज़ा पुछी आहे लेकिन हमज़ा जो मूड ख़राबु त इन जे लाइ हमज़ा वञी ॿाहिरि वेही रहियो आहे ऐं ख़बर बि असांखे शइ टच कयो था चढ़े त बाक़ी जो कोई अथव जेको नंढो आहे मां उनजो शौक़ु तव्हांखे ॾेखारींदसि छा के में अच्छा लोग में हाणे सवार घर में अलाह टाइम लॻंदो मां वीडियो ठाहींदी रहंदसि सो चलो इजाज़त ॾियो मूंखे बेबी लोग में ख्यालु रखिजो मूंखे वेंदो आहे यादि रखिजो अल्लाह हाफ़िज़